रिवाज जमा कर शादी के बुरा ऐं निकाह करे वठ हुन सां। छाका सिर्फ मुंहिंजी आहे, मां हुनखे कंहिंजो न थियण ॾींदुसि। गुलाम शाह कंहिं दुश्मन खे कमज़ोर ऐं हक़ीर लाइ समझंदो। मुझे परोपकार की अखिन के करे बुझारो विसाई बुधाए विसा किथे ये सारे सगे छड़े अधूरा ख्वाब रह जी गया। फिजा किथे आहे? उते किचन में हूंदी। जो छा थियो आहे? रात जी हाणे फोन आई ही, चए पियो त हुन छोकिरे खे वठियो थो अचे पाण सां गॾु। दोस्त? कहिड़ो दोस्त? उहो ई जेको राहत जो दोस्त आहे। मूं पाण चयो मस्त गॾु वठियो अचेसि। सुठी ॻाल्हि आहे न, तूं बि रूबरू ॾिसी वठीसि। पुट मां त इहो सोचे वेठी हुयसि, जेकॾहिं मूंखे पंहिंजी धीउ जी ख़ुशियुनि लाइ पंहिंजी ज़िंदगी बि ॾियणी पई त मां उहा बि ॾेई छॾींदसि। आंटी इन करे ई त अल्लाह साईं मां जे कदमनि जे हेठां जन्नत रखी आहे। रॉन्ग रॉन्ग रॉन्ग, यू आर टोटली रॉन्ग। छा मतिलबु? दाऊद तुंहिंजी शारका तोखां कोन पियो खसे, पर तूं हुनजी शारका हुन खां खसे रहियो आहीं। हीअ छोकिरी तो बद किरदार आहे। न न, इहो तव्हां छा पिया चओ? मुंहिंजी धीउ बद किरदार न आहे, मूंसां ज़्यादती थी आहे। तव्हां भई को कारोबार शुरू कयो? हा पुट, तूं बिल्कुलु सही थो चई। दाऊद खां पोइ त हू पंहिंजो ऑफिस ई बंदि करे छॾियो। पहिरियां त हिन ॻाल्हि जो ॾाढो ॾुख थियो त फिज़ा कंहिं गाॾीअ में वेही करे भरी वई। हा वाह वई हुई, पर हिकु राति लाइ वई हुई, पोइ वरी पाणे पाणे मोटी आई। आंटी, हिकु शरीफ़ फैमिली जी छोकिरी सॼी राति घर खां ॿाहिरि हुजे, इहा का मामूली ॻाल्हि आहे? अय्यबा सॼी ॻाल्हि सम्झां थी। इहो सूर खणी त पी हिन जो बि वञी अलाह खे पहुतो न। ऐं उन वाक़िए खां पोइ मूंखे कंहिंजूं कॉल्स अचणु लॻियूं ऐं हिन ॻाल्हि खे बि मूं नज़रअंदाज़ कयो। ऐं पोइ हिकु ॾींहुं छॾ मुंहिंजो हथ, मोटी चवे छॾ मुंहिंजो हथ। जाने मन मां वरी ॿीहर ईंदुसि। समझी वियसि, इहो कमु रोलू जो ई थी सघे थो। इहो ई छोरो छोकिरियुनि जे पुठियां धिका थो खाए, अचे त चङी तरह ख़बर थी वठे। ऐं आंटी, हिन दिलि जो छा कयां जो फिज़ा खे विसारण जे लाइ तयारी कोन्हे को। इन करे मूं सोचियो त इन सभिनी ॻाल्हियुनि खे विसारे करे खिल ख़ुशीअ में ज़िंदगी गुज़ारणु खपे। हा हा पुट, तो इहो तमामु सुठो सोचियो। फिज़ा जी ख़ुशनसीबी त ॾिस, जो एतिरो कुझु करण खां पोइ बि राहत अञा बि हुनजे लाइ मरे पियो। हाय ॿिए तरफ़ मुंहिंजी शिफ़ा आहे कि अहिड़ो छोरो मिलियो जो इज़त दावदार करे हली वियसि हलियो। ॿियो कोई शरीफ़ छोकिरो मिले थी नथो। हाय अल्लाह, मुंहिंजी शिफ़ा जो छा थींदो?
चवां पुट तुंहिंजो बंगलो त वाकई ॾाढो ख़ूबसूरत आहे हिनजी जेतिरी तारीफ़ कजे घटि आहे थैंक यू पुट हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आहे तूं अञा ताईं शादी छो न आहे कई आंटी हिन ॻाल्हि जूं ॿ वजह आहिनि तव्हांखे कहिड़ी ॿुधायां पहिरीं या ॿी पुट जेकॾहिं मां चवां त मूंखे ॿिन्हिनि सवालनि जी ॼाण घुरिजे त नो प्रॉब्लम आंटी मां तव्हांखे ॿई वजहूं ॿुधायां थो हिकु छोकिरे जी कुंवार ॻोल्हण जे लाइ हुनजी माउ ऐं हुनजी भेण जी ज़रूरत हूंदी आहे जेके हुनजे लाइ हुनजी कुंवार तलाश कंदियूं आहिनि पर बदकिस्मती सां मां इकलौतो आहियां इकलौतो हुअण जे करे मां पंहिंजी भेणुनि जी मोहबत ऐं शरारतुनि खां महरूम रहियुसि आई एम सॉरी मां तोखे हर्ट कयो न न आंटी अहिड़ी काई ॻाल्हि कोन्हे का ॿी वजह इहा आहे त मुंहिंजी पंहिंजी सुस्ती बि आहे जे मां अॼु ताईं पंहिंजे लाइ का सुठी छोकिरी न ॻोल्हे सघियो आहियां छा मतिलबु मतिलबु इहो आंटी त हिन मुंहिंजी दिलि खे अञा ताईं का बि छोकिरी मुतासिर न करे सघी आहे पर पुट मां तुंहिंजे बेडरूम में हिकु छोकिरी जी तस्वीर ॾिठी ऐं हुन ते सनड़ी ॾियारी लॻल हुई मां हुनजो चहिरो साफ़ न ॾिसी सघियसि उहा केरु आहे न आंटी उहा त हिकु ख़याली तस्वीर आहे तुंहिंजी ड्रीम गर्ल जी जी ईअं ई सम्झी वठो पंहिंजी ड्रीम गर्ल जी तस्वीर मूंखे न ॾेखारींदे छो न तव्हांखे बिल्कुलु ॾेखारींदुसि जॾहिं मुंहिंजी ड्रीम गर्ल मूंखे मिली वेंदी त सभ खां पहिरियां तव्हांखे ई ॿुधाईंदी ऐं जेकॾहिं उन खां पहिरीं ॿी का छोकिरी मिली वञे त पोइ उनखे मां पंहिंजी रियल गर्ल बनाईंदुसि ऐं ड्रीम गर्ल खे बसि ड्रीम में ई रखंदुसि गुड आंटी ॻाल्हियूं त घणियूं थियूं तव्हांजे लाइ डिनर तयारु हलो पुटु